आज रात रही पऊ यार भाई क्यों प्यार से उभरे ताई वो से अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाऊ। अदा ही एड्रेस तो मुखे बुधाई किथे आ? बोले कौन सकते एड्रेस बोले ना सिगदुम न बोले सकते विचड़ सिचड़ रस्ता है न मां तकलीफ करा गड्यो हलाई तो के बुधाया। हाँ पोई है मेहरबानी कर अदा ही वठ हाल थोड़ो तकड़ो तकड़ो हाल। हाजुर सही हाजुर। अदा तू तकलीफ कई आई ना इनमें कई तकलीफ जी कई गाल है तकलीफ आहे ना अदा वरी केड़ी तकलीफ तू यार एक ते जेको आहे थोड़ो मानू ही लोटो हाँ। तोखे तकलीफ अचे थी ना अदा ना ना तकलीफ कौन थी अचे मां झूठा तो खावा मोटर ते बहरहाल वरी भी तो जी मेहरबानी है मां पान नमो मानू आया अदा नवो आयो ना शहर में तू कोले कौन सकदे रस्ता के माल ही वञन था के माल ही वरी उबता फिरनी था। हाँ दा कपड़ी कौन थी लगे इंदेर की शहर जी बड़ा पटिया सीनी तो माके घटियूं घुमाए घुमाए माजी तो जड़ कडी छडी थई अदा अञा घणो परे आहे अन्या परे आदा तू हले आस्ते थो आस्ते हला थो हाँ ए अञा आस्ते थो हला हाँ बड़ा पटिया ही वठी करे छो तो के भाव थींदो पिया चाहे भाव थींदो पिया ना दा अला मता काथे जेको फुरे वञे काथे कोई एड़ो मसलो थी वञे कई खबर ना दा ना झांगारी तरफ मां कौन थो वटी हलाई मां शहर वाले पासे वटी तो हलाई आ बी गाल बुध मां शरीफ मानवा मस्जिद जो कखा बड़ो शरीफ ही। हाँ अच्छा घणा वक्त तू नमाज पढ़दो आ? मां नमाज 6 टाइम पढ़दो आ। और ये पढ़ पटिया ही वठी करे 6 वक्त की 5 वक्त टाइम नमाज होंदी आहे डाढ़ियूं रखी वदो आ तू हलवो भी डाढ़ो खाइंदो हुंदे सच्ची सच्ची एतरो मुखे बुधा तू घणा टाइम नमाज पढ़दो आ? ईद नमाज होंदी आ सिर्फ वडो रोज खुदा जो ओ हाने हलण वाली कार सिलो ना हल हे गाड़ी मटाए बेकार आ गाड़ी गाड़ी भली आ तो में चंडराई आहे कुछ बड़ा पचान छा थियो पेट्रोल जो भंडार थी वो पेट्रोल तो आए ही कोन झटका दे थी गाड़ी ओ मां धिको देवास। हाँ तू पर थोड़ो धिको दे चढ़ियो हाल हाँ 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 धिको दे हेत जाम लगी पई आ यार हाने हली वई मस्त मस्त जगह पंप ते पुगाऊं वारो कर। अस्सलाम वालेकुम अदा पंपरा अदा 1000 रुपए जो तेल तो दे अच्छा दा 1000 रुपयो। अच्छा दा एकड़ो बियो भी काम कर ए एड्रेस तो पढ़ी दे मां तो यार अनपढ़ हला अनपढ़ ही आओ बड़ा पटिया ही तू भी अनपढ़ हे ही अनपढ़ हे हाने स्टार्ट करूं थाने थी वेंदी हाने थी अंदर बे टकला तो सही वियो फांसी आया मां कचरो आलाने पान घणवा इनी तरह फलू बड़ा पटिया ही तू ही असा के घटी घटी रुलवाई है निभागा ही हाल ही एडे रस्तो पड़े जा ना ओई नी हाल लऊ हाने हिते काथे घिनी आयो हा तू माखे तू तकड़ो तकड़ो आच पियो मांजे पोया साई ना पटणी निभागा 50 किलोमीटर पंध करे चुका आयूं पाण। खबरदार कानून के टच न कन्याई पुलिस वारन जी टोपी है डंडिया हां बाकी बियो न त तू जाहेला माखा भी गंदी बो पईया रुमाल माजता वो कई मजदूर जो रुमाल हुंदो त धप ना ईंदी पघर जी त बियो छा ईंदो तो केतरो दिमाग ही कोने। हां या गाल है वारो कराना ऑर्डर देवेस मां जो दिमाग काम न तो करे अख न थी खुले मां किए पढ़ा एड्रेस अदाबा टोकन त खणी अच। खबरदार टच न कंजाई चा के हे पुलिस वारो ऑर्डर देई हुंदो इनजे करे उनजी चाहे। अच्छा हां पुलिस वारो जेतरे तेणी इंदो अचे पाण धमी छदेस मर जा ठरेस पई हो वाशरूम व्याल हुजे के खबर वडी दावत खादी हुजेस पो हां बाकी बियो न था इनन चक्रन में ना फास जाई कदी। अच्छा आते इते भी आने इता भी हां हाँ इते भी कारे भगो कोन थो वञा निभागा हे दारा यो हिकड़ो दारा काडे वेंदुम मां। हां हाँ ये तो पतो यो ही पतो आज हाँ, इते मां तो के पतो दे वई तो सब कुछ दींदो अन्या पतो दे वई दे तू इते दिल जा कर ओ अदा मोगा अची वे बिस्मिल्लाह दा वडा बिस्मिल्लाह दा डाढी सिक लगी मुखे दा निभागा देर करे चली ओ दा छा करा वडा जुल्मी हा न त 3-4 महीना मां काम करा हा कराची में पगार देन कोन प्या हे केरा हमरा हे हमरा दा हे पूछे तो एड्रेस मां हाने तो खबर आ मां पढ़ियल कोना हे एड्रेस तो बुधा इनमें छा लिखियल आ
अच्छा ये एड्रेस ॿुधायूंसि। हाँ पहिरीं घटी छॾे, ॿी घटी छॾे, टीजी घटी में पंचर वारो बीठो थी, उन खां वञी जांच करेसि। बड़ा पटिया तो न्या जेको एड्रेस ॿुधाईंदो मांखे। चेदा ही कार्ड बड़ा पटिया ये तो जो पांजो घर आहे। मांखे हेतिरियूं घटियूं घुमवाए फेराए अची हिते पुॼायो थी। ओ दा इनमें मुंहिंजो कहिड़ो कसूर आहे? अबन ॾाॾनि मूंखे कोन पढ़ायो ना, नंढे ला मां चिदा खे दोम मुंहिंजो वॾो भाउ पढ़ियल हो, उनखां एड्रेस बि पढ़ाए वरितीसे ऐं मां घर बि पुॼी हुयमि। ॿई कम हिके टाइम में थी विया न। ॿई कम हिके टाइम में थी विया। हाँ। त पहिरें मां जे मुंहं ते मोकारो मलिया, पंहिंजे मुंहं ते ई मोकारो मलिया, ॿुधायां त मां काई ॿिए खां एड्रेस पुछां न। पर हाणे थी लोटा रोडा किना कंहिं जा ईअं ॿिए खे तंग कंदा हो, ज़लील कंदा हो। खुदा जी का पड़ा पटे को कारे कुते ते पेर अचई, कुतो चक मारे मांजो पेट्रोल ही पूरो थी वियो आहे। हाणे हथ में जिकीणी पवंदी मांखे मोटरसाइकिल। खुदा जी का मरा चली मोटरसाइकिल हले ई नथी। छो असांखे अलाए अहिड़नि माण्हुनि सां असांजो पालो पवंदो आहे।